अकरम साहब, सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां जो सुभाणे मासूम जुनेद बखरानी की बाज़ियाबी के लिए धरने जो जो ऐलान हो उन जूं तैयारियूं भी जारी हुयूं। थोड़ी देर पहिरियां तव्हांजी पंहिंजे साथियुनि सां भी मुलाक़ात थी, मीटिंगूं भी थियूं ऐं हाणे ही SHO साहब जन वारसनि जे तरे ते पहुता आहिनि। उन्हनि यकीन ॾियणी कराई आहे त इंशाअल्लाह असां नंढड़े खे जल्द खां जल्द बाज़ियाब कराईंदासीं। उन्हनि रिक्वेस्ट किया है त तव्हां फ़िलहाल इन धरने के पंहिंजे खे मुलतवी कयो। इन बाबति अव्हां जो कहिड़ो ख़्यालु आहे? धरने के मुलतवी कयो था या तव्हांजो इहो जारी रहंदो? इन हवाले सां पंहिंजो मौक़ो ॾियो। असांजूं सभु महिनतूं कावशूं जदोजहद स्ट्रगल सिर्फ़ु जुनेद बखरानी जी बाज़ियाबी जे लाइ आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी सिंधी माण्हुनि जी नुमाइंदा जमायत आहे। उन पंहिंजे वतन जे माण्हुनि खे दुख में तकलीफ़ में हमेशह अकेलो न छॾियो। उहो तारीख़ गवाह आहे, साईं अलीगोर साहब गवाह आहे त असां उन्हनि सां हर जदोजहद में शामिल रहियासीं। सिंध तरक़ी पसंद पार्टी सॼे ज़िले जे अंदरि स्ट्राइक कयो, सभिनी तालुकनि में एहतिजाज थिया। उनखां पोइ जेका हिते मुसलसिल एहतिजाजी कैंप क़ाइमु कई वई ऐं सुभाणे जेका माजीपुर स्टाफ ते धरणो अनाउंस थियल उनजी वर्क जे सिलसिले में असां तंगवानी आयासीं। सभिनी दोस्तनि जी मीटिंग हुई पर साईं अलीगोर साहब ॿुधायो त सरवर साहब जी पोस्टिंग बि जेका आहे असांजी रज़ामंदी सां थी आहे ऐं SP तलीर दुने साहब बि इहा टारगेट सरवर साहब खे ॾिनो आहे त इन हिसास मामले में पंहिंजो किरदारु अदा करे जुनेद बखरानी खे बासनि मां बाज़ियाब कराए। पर असीं सम्झूं था जेकॾहिं वारिस मुतमइन आहिनि, असीं बि मुतमइन आहियूं ऐं सरवर साहब खे पुराणे दौर खां सुञाणा SI खां वठी हिते रहियो आहे। उहो हिकिड़ो टाइट SHO रहियो आहे ऐं सम्झां थो जो जेको किरदारु आहे तमामु भलो आहे। का ख़ुशामद कोन्हे गॾु मूंसां वेठो आहे पर हिन जे अचण खां ॾोहनि में जेका आहे कंट्रोल थींदो आहे ऐं वारिस ॿिन्ही शइ खां मुतमइन आहिनि। जेसि ताईं वारिस मुतमइन हूंदा त असीं हर जदोजहद वारिसनि जी रज़ामंदी सां कंदासीं। जेकॾहिं वारिस चाहिनि था ऐं असां बि पुरमेद आहियूं त सरवर साहब इन मामले ते संजीदा आहे। असीं सम्झूं था त रिज़ल्ट ॾींदो ऐं कुझु ॾींहंनि हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि जुनेद वापसि थी पंहिंजे माउ जे हंज में ईंदो। असांजी सभिनी जी ख़्वाहिश बि आहे। असांखे को बि सियासी का शोहरत जी ज़रूरत कोन्हे। असीं इंसानियत जे नाते में क़ौमी फ़र्ज़ु सम्झूं था पंहिंजे वतन जे माण्हुनि जी मालिकी करणु। उहा असांजी फ़र्ज़ु बि आहे त जेको वतन जो माण्हू ॾुखी हालत में हूंदो त असां उन सां ॾुख में ॿ चारि जेका आहे घड़ियूं उन्हनि सां गॾु हूंदासीं। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी जेकर जुनेद बाज़ियाब थिए। हाणे हीअ SHO साहब आयो आहे उनजी वारसनि जे तॾहिं ते असीं बि हुते मौजूदु आहियूं। उन्हनि बि असांखे चयो इन मामले ते तव्हां स्ट्राइक खे फ़िलहालु मुलतवी कयो। असीं सभिनी दोस्तनि सलाह मशवरो करे ऐं सरवर साहब खे बि इज़त ॾिनोसीं। अलाह कंदो रब कंदोसि उन करीम जे सदके अलाह कंदो पुलिस खे कामयाबी मिलंदो। असीं हमेशह पुलिस सां तावन कयो आहे। असीं उहे माण्हू आहियूं। असीं मुंड खां ई सरवर साहब खां अॻु अचण खां बि असां अलीगोर साहब खे बि चवंदासीं पुलिस सां तावन कजे पर पुलिस पंहिंजो किरदारु अदा करे ऐं 3 ॾींहंनि जे अंदरि अलाह करे मासूम जुनेद बखरानी बाज़ियाब थिए। अगरि बाज़ियाब न थियो त पोइ असांजी सियासी जदोजहद स्ट्रगल पुलिस इंतज़ामिया